न्याणी तां लड़ी आयो हे ॾिसो असांजी झोली आहे। मूंखे यादि आहे मुंहिंजो बाबो ॿुधाईंदो नंढे लाइ त असांजो हिकिड़ो बलोची कोड आहे, हम औरतों और बच्चों से जंग नहीं करते बलोच। सो बलोचिस्तान जी जेका धरती आहे उन्हनि हमेशह असां सिंधियुनि जो हिकिड़ो रिश्तो रहियो आहे, प्यार मोहबत वारो। जहिड़नि में नौजवान मरंदा आहिनि माइरुनि जूं झोलियूं ख़ाली थींदियूं आहिनि, वनियूं जेको आहे तॾनि ते वेहिजी वेंदियूं आहिनि। वॾा ॾुखिया आहिनि बचा पाले वॾा करणु, वरी उन्हनि जे जवान मां सम्झां थी त दुनिया जो सभिनी खां वॾो गौरो जनाज़ो उहो आहे जेको हिकिड़ो पीउ पंहिंजे नौजवान बचे खे कुल्लो ॾे ऐं माउ जेको आहे मेहंदियूं इहे जेको आहे मोड़ूं रखी वेह ऐं बचनि जा जनाज़ा ॿाहिरि निकिरनि। मां हिननि बिरोहिनि ॾे लड़ी आई आहियां। हीअ मुंहिंजी झोली अथव, वॾा सभु वेठा आहिनि मूंखे ॾिसनि था। महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते ॿिया जेके छोकिरा आहिनि वात ॻाढ़ा उन्हनि खे मां चवंदमि जेके टिकटॉकर थिया आहिनि, महिरबानी करे इहा जेका तव्हां गंद फैलायो आहे गार गंद, तव्हांखे ख़बर आहे केॾा ॾुखिया बच्चा असां उल्टियूं करे था कढूं, ॾाढा ॾुखिया बच्चा ॼणियो था तव्हांजी हिन शैतानगिरियुनि जे करे असांजा कूंदर खुसजनि था। यकीन कयो हीअ सिंध सचल जी सूफ़ीअ जी बेनज़ीर जी सिंध आहे। हिते हमेशह असां सोचियो आहे त असां कलम खणूं। मां हिननि नौजवाननि खे अर्ज़ु कयां थी त ख़ुदा जे वास्ते हे झोलियूं ॾिसो, हे असां न्याणियूं 7 क़ुराननि जे बराबरि आहिनि। हिते न्याणियुनि ते जेको आहे सिर ॾिना वेंदा आहिनि। मां लड़ी आई आहियां, हीअ मुंहिंजी झोली अथव, ख़ुदा जे वास्ते को नुक़सानु न कजो। हिक ॿिए जो फ़ैसिला कयो, नौजवाननि खे पढ़ायो, तालीम ॾियारियो, हिन खूनारेज़ीअ खां मना कयो। ऐं हिननि मुंहिंजे टिकटॉकर वात ॻाढ़नि छोरनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे हिननि खे स्टॉप इट कयो त तव्हांजे लाइ बि भलाई आहे, असांजे लाइ बि भलाई। हिते ॾिसो, हाणे वञो अंदरि ॾिसो हुन बिरोहिनि जी अमड़ियुनि खे जेके ख़ौफ़ में आहिनि। वञो ॾिसो हुननि सोलंगियुनि जी माइरुनि खे जिन जे वात में रत भरी पई आहे, जिन जे बच्चनि जी क़बरुनि जी मिटी बि न आहे सुकी। असां अमड़ियूं आहियूं, असांखे ॾिसो, हे ॾिसो हीअ झोली अथव बाबा, मां तव्हां ॾे खणी आई आहियां। सलाम पेश कयां थी अदा तारिक सोलंगी साहब खे, जेको पाण ऑफिसर आहे, सुठे इदारे में जॉब करे पियो। उन असांखे मोट ॾिनी। मां पुरुमीद आहियां त असांखे जेके बिरोही बिरादरी आहे ऐं जतोई बिरादरी बि साॻी मोट ॾींदा, छो जो असां सिंधी आहियूं। असां जेको आहे न्याणियुनि ते तॾा बख़्शिश ॾींदा आहियूं। असां न्याणियुनि जो क़ाफ़िलो क़ुर पाकनि सां सरदार मुश्ताक साहिब जी मां तोराइती आहियां त हिननि हिकिड़ो जेको मतिलबु सरदारीअ वारो हिकिड़ो हूंदो आहे गुण, उहो मतिलबु अॼु असांखे ख़बर पई त असांजा सरदार अमुन पसंदि आहिनि। जेका माण्हुनि में कावड़ किरोध आहे सरदार तबिके जे तरफ़, अॼु उहा बि निकिरी वियो। सरदार मुंहिंजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहे, पर अदा जेको आहे साईं जन जी सुनत खे अप्लाए करे अॼु जेको हीउ क़ाफ़िलो कढियो आहे न्याणी, हिते हर को पंहिंजे ख़र्चे ते आयो आहे। कंहिंखे मतिलबु कोई बि मतिलबु कंहिंजे पाण न वठी आयो आहे। मां इहो सम्झां थी त अदा मुश्ताक साहिब जहिड़ा जेके जवान आहिनि शल सिंध जेॾी ॼमार मान, ऐं यकीन कयो त मूंखे ईअं लॻे थो त क्रेडिट अदा कयो आहे। हे न्याणियूं, हे काफ़िला ॾिसो, हे बचड़ा खणी आयूं आहिनि, नंढड़ा ॿारड़ा आहिनि, सभु अदा जी अॻवाणी में आहियूं। ऐं असांखे उमेदु आहे त अदा जी अॻवाणी में अॻिते बि अहिड़ा काफ़िला निकिरंदा रहंदा।